मटियारी रिपोर्ट अजीज गुल खैबर में टाउन जे चेयरमैन अब्दुल रहमान खैबर जे ताउन सां रमज़ान नाइट क्रिकेट टूर्नामेंट लगाई वई, जंहिंजो फाइनल वसाण 11-11 ज़बरदस्त मुक़ाबले खां पोइ शाइन अडेरो लाल खे शिकस्त ॾेई ट्रॉफी पंहिंजे नाले करे छॾी। फाइनल जो महिमान ख़ासि वडेरो निज़ाम खैबर ऐं एज़ाज़ी महिमाननि में डॉक्टर फारूक मेमन, डॉक्टर हाजन शाह, अब्दुल रशीद महर, रेस परवेज़ जहेजो, रमीज़ राजा नोहे पोटो, हाजी मोहम्मद नोहे पोटो ऐं ॿिया हुआ। फाइनल अल नू क्रिकेट ग्राउंड ते थियो, जंहिंमें वसाण 11 टास खटे पहिरीं बैटिंग कंदे मुक़रर 8 ओवरनि में 5 विकेटनि जे नुक़सान ते 76 रन्सूं ठाहियूं, जंहिंमें नूरो 27 ऐं पुनू लाशारी 17 रन्सूं ठाहियूं। बॉलिंग में महबूब 9 रन्सूं ॾेई 2 ऐं शुएब 20 रन्सूं ॾेई 2 विकेटूं वरितियूं। जवाब में वसाण 11 ज़बरदस्त बॉलिंग कंदे शाइन अडेरो लाल खे 39 रन्सनि ते ढेर करे छॾियो ऐं फाइनल खे 37 रन्सनि तां घटे ट्रॉफी पंहिंजे नाले करे छॾी, जॾहिं त मैन ऑफ दी टूर्नामेंट अली शेरजत ऐं मैन ऑफ दी मैच पुनू लाशारी खे ट्रॉफियूं ॾिनियूं वयूं। विनर टीम जे कप्तान पुनू लाशारी खे ट्रॉफी सां गॾु रमीज़ नोहे पोटो पारां 3000 कैश, परवेज़ जहेजो पारां 2000 रुपया कैश ऐं रनर्स अप टीम खे वाइस चेयरमैन अब्दुल रशीद महर पारां 1000 रुपया कैश इनाम पिणु ॾिनो वियो। आयल महिमाननि वॾे निज़ाम खैबर, डॉक्टर फारूक मेमन, रमीज़ नोहे पोटो, परवेज़ जहेजो, डॉक्टर हाजन शाह, लाला अज़हर नोहे पोटो पारां रांदीगरनि खे कैश इनाम, ट्रॉफियूं, गिफ्ट में मेडल पिणु विराया विया। शहीद बेनज़ीर भुट्टो यूथ डेवलपमेंट प्रोग्राम पारां उमर फारूक मेमन घड़ियाल गिफ्ट रांदीगरनि में विरहाया ऐं खैबर प्रेस क्लब जे साफ़िन आसिफ अली मला, अज़ीज़ गुल खैबर, अयाज़ लतीफ़ मला, अली हैदर मला ऐं ॿियनि साफ़िन फ़कीर मोहम्मद ख़ान, बच्चू निसार शेवक ऐं अब्दुल हया शेवक खे बि मनता मेडल लाला अज़हर नोहे पोटो पारां पाराया विया। बहितरीन टूर्नामेंट करण ते इंतज़ामिया, एम्पायरनि, स्कोर ऐं बहितरीन कॉमेंट्री कंदड़ फिदा खैबर उर्फ़ भालू खैबर खे लाला अज़हर पारां ट्रॉफियूं ऐं मेडल पाराया विया। आख़िर में विनर टीम खे लाला अज़हर पारां डिनर करायो वियो। सकरण फ़लस्तीन मज़लूम अवाम मथां इसराइल जे कयल ॾाढे जबर ख़िलाफ़ योम क़ुद्स जे मौक़े ते तहरीक अमल व इल्म पाकिस्तान सकरण ऐं असगरिया स्टूडेंट्स ऑर्गेनाइज़ेशन पारां सवें औरतुनि ऐं मौसूम ॿारनि सां गॾु मस्जिद अबू तुराब खां एहतजाजी रैली कढी वई। रैली शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि तां थींदी काज़ी सरफराज़ मेमण चौक ते पहुती, जिते अलॻि अलॻि ख़िताब कंदे मौलाना सैयद निसार हुसैन शाह नक़वी, मौलाना दिलदार हुसैन परियाड़ ऐं मौलाना मंज़ूर हुसैन खोसो चयो त फ़लस्तीन जे मर्दनि, औरतुनि ऐं मौसूम ॿारनि ते इसराइल पारां कयल बमबारी खे सिहोनी जहारियत सम्झूं था। इसराइल में अमेरिका दुनिया ते हुक्मरानी करण वारनि नापाक मनसूबनि खे अमली जामो पहिराइण लाइ आलिम इस्लाम खे कुचलणु चाहे थो। हिननि जो त इसराइल आलमी मुआहिदे जे इनहराफ़ी कंदे बम ऐं मौतमार हथियारनि जो इस्तेमालु करे रहियो आहे, जंहिंसां स्कूल, अस्पताल, रहाइशी इलाइक़ा मुकमल तबाह थी चुका आहिनि ऐं हज़ारे फ़लस्तीनियुनि जो क़त्ले आम करे बेगुनाह रत वहायो वियो आहे। हिननि चयो त मुसलमान मुल्कनि खे मुतहद थी अमेरिका ऐं इसराइल समेत इस्लाम दुश्मन मुल्कनि ख़िलाफ़ जिहाद करणु घुरिजे। जेकॾहिं मुस्लिम मुल्क यहूदी बर्बरियत ते वधीक ख़ामोश रहिया त उन जा इंतहाई भयानक नतीजा निकिरंदा। रैली में शरीक मर्द, औरतूं ऐं ॿार इसराइल जे ढहियल ज़ुल्मनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी करे रहिया हुआ। नौशरो फ़िरोज़ रिपोर्ट ज़ुल्फ़िकार अली तगर। नौशरो फ़िरोज़ तगर रोड बिलावल कॉलोनीअ जे रहवासन पीरसन औरत मिसमास साइण खातू खोसो वापडा मुलाज़िम जे ज़ुल्मनि खां तंग थी करे प्रेस कॉन्फ्रेंस कई। मीडिया खे ॿुधायो त 10 साल अॻु जॾहिं बिलावल कॉलोनी नौशरो फ़िरोज़ में लाइट न हुई त मां वापडा चीफ सां मिली करे ट्रांसफार्मर मंज़ूर करायो हो। जॾहिं हाणे वापडा मुलाज़िम सतार चांडियो ऐं वज़ीर खोसो हिन फीडर ते आया आहिनि त उन ॾींहं खां गैर क़ानूनी कनेक्शन ॾेई फ़ी घरनि खां पैसा वठे थो। जॾहिं त पीरसन औरत मिसमास साइण ॿुधायो त मां जॾहिं SDO नौशरो फ़िरोज़ खे कंप्लेंट कई त उन बि मुंहिंजी कंप्लेन जो दाद फरियाद न कयो। मां सम्झां थी त एक्सी नौशरो ऐं SDO नौशरो वापडा मुलाज़िमनि सां भाङे भाए वारा आहिनि। नौशरो फ़िरोज़ जो अवाम अटे जी चकीअ में पिड़जी रहियो आहे। कंहिं जे कन ते का जूअ नथी चुरे। आला अमल इदारनि खां घुर कई त फ़ौरन एक्शन वरितो वञे, ॿी सूरत में एहतजाज कयो वेंदो। ॿिए पासे जॾहिं वापडा मुलाज़िम सतार चांडियो सां उन मामले में राब्तो कयो वियो त संदसि चवणो हो त इहे समूरा इल्ज़ाम ग़लति आहिनि। हिन जो वधीक चवणो हो त सैफल खोसो ऐं वज़ीर खोसो वारनि जो पाण में ज़ाती झेड़ो आहे। मां हिकु कंज़्यूमर जी बिजली ठाहिण पोल ते पहुतुसि त वज़ीर खोसो ऐं सैफल खोसो जो पाण में झेड़ो थी पियो। मूंखे छॾाइण जी कोशिशि कई त मूं ते बि हमिलो कयो वियो। मटियारी रिपोर्ट अजीज़ गुल खैबर हाला बिरशाह समेत ज़िले भर में योम क़ुद्स जी आज़ादी लाइ अलॻि अलॻि एहतजाजी मुज़ाहिरा ऐं रैलियूं कढियूं आहिनि। हाला में असगरिया मूवमेंट, वहीदत अल मुस्लिमीन पाकिस्तान, फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट वर्कर मटियारी जे पारां अलॻि अलॻि एहतजाजी रैलियूं कढियूं आहिनि। मरकज़ी शिया इमाम बारगाह ऐं मार्केट चौक हाला मां निकितल योम क़ुद्स जो एहतजाजी रैलियूं शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि तां थींदियूं शहीद ज़ुल्फ़िकार भुट्टो चौक ते पहुतियूं, जिते मुख़्तलिफ़ उलमा इकरामनि योम क़ुद्स रैली खे ख़िताब कयो। योम क़ुद्स एहतजाजी जुलूसनि जी अॻवानी मौलवी ज़ुहैब कमी, ज़फ़ार ग़ुलाम अकबर मेमण, धणीबग जाफ़री, PFU जे वर्कर, ज़िले सदर अब्दुल गफ़ूर मेमण जिन करे रहिया हुआ।
रिपोर्ट रियाज़ अली मीरानी शिकारपुर। अॼु वर्ल्ड टीबी डी जे हवाले सां DHO ऑफिस शिकारपुर में बुर्ज कंसल्टेंट फाउंडेशन NGOs जे तरफ़ां सेमिनार ऐं वॉक कराई वई, जंहिंमें टीबी बाबति जागरूकता ॾिनी वई। उन्हीअ सेमिनार में डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर शिकारपुर डॉक्टर वसीम दीन शेख, DTC डॉक्टर सिकंदर अली सुमरो, DTO डॉक्टर सलाहुद्दीन शेख, CSO अली हमज़ा शेख, डॉक्टर अतहर हुसैन शाह, डॉक्टर परवेज़ अहमद लाखो, डॉक्टर साहिबान डाइस फैसिलिटीज़ ऐं टीबी जे मुख़्तलिफ़ स्टेक होल्डर्स पिणु शिरकत कई।